हा, हिन संसार में हर माण्हू चाहींदो आहे त को मूंसां प्यार करे, मोहबत करे, ऐं उहा मोहबत ऐं उहो प्यार बि सचो हुजे। पोइ उन सचे ऐं सची मोहबत जे ॻोल्हा में हू निकिरी वेंदो आहे। ऐं जॾहिं हुनजी कंहिंसां मोहबत थी वेंदी आहे, ऐं पोइ उहा मोहबत वरी जॾहिं हिक तरफ़ी हूंदी आहे ऐं हू ख़ामोश ई ख़ामोश कंहिंखे चाहणु लॻंदो आहे, त पोइ हू टुटी बि पवंदो आहे ऐं हू कुझु बि करे न सघंदो आहे। तॾहिं त उस्ताद बुखारी चवे थो त असीं माण्हू सचिन मोहबतुनि जा मुतलाशी, असीं माण्हू सचिन मोहबतुनि जा मुतलाशी, तुंहिंजे चाहतुनि जा कायल, ख़ामोश प्यार जा पुॼारी, ख़ामोश प्यार जा पुॼारी, पंहिंजे बेचैन ज़मीर जा क़ैदी। न तोखे भुलाए सघियासीं, न पंहिंजी ज़िंदगी ठाहे सघियासीं। हा, के अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके जॾहिं कंहिंसां मोहबत कंदा आहिनि त उन मोहबत जे फिराक में, इश्क में सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾींदा आहिनि ऐं हू हुनखे पुॼींदा बि आहिनि। ऐं पोइ हू कुझु बि न करे सघंदा आहिनि, बसि सॼी ज़िंदगी पंहिंजी दिलि में उन महबूब खे ऐं पिरी प्यारे खे यादि कंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां अहिड़ी मोहबत कई आहे त ज़रूरु हिन मुंहिंजी वीडियो ते कमेंट्स ॾिजो ऐं ॿुधाइजो। ऐं मुंहिंजो हीउ चैनल मेघ टीवी, मोहम्मद अली गांगरो टीवी ॾिसंदा रहो। हिन चैनल ते तव्हांखे मिलंदियूं सिंधी उर्दूअ जूं बहितरीन शाइरियूं ऐं पंहिंजनि अदीबनि जा प्रोफाइल ऐं इंफॉर्मेशन ऐं एंटरटेनमेंट। मुंहिंजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, ॾिसंदा रहिजो। महिरबानी।